मटियाली वेझो खेबर कल्याण बंद के भरिसां कच्छ जे इलाइक़े में ॿेले खाते जी ज़मीन तां खोसा भचा ऐं माछी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में फायरिंग के नतीजे में फिदा हुसैन माछी मारिजी वियो आहे। मक़ामी माण्हुनि मरी वियल जे लाश खे मटियाली तालुके अस्पताल पहुचायो आहे, जॾहिं त आख़िरी वक़्त ताईं हद जी पुलिस अञा ताईं वाक़े वारे हंधि न पहुची सघी आहे। यादि रहे त दरिया अंदरि पाणी लहण बाद कच्चे जी ज़मीन जी मालिकी तां काफ़ी धुरियुनि में केतिरे ई वक़्त खां मुसलसल तकरार हलंदड़ आहे। राति ऐं ॾींहं जो फायरिंग जो सिलसिलो बदस्तूर हलंदड़ आहे, जंहिं करे इलाइक़े वासियुनि जो सुकून फिटियल आहे, पर इंतज़ामिया कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ का मौसर कार्रवाई न कई आहे, जंहिं करे इंतज़ामिया जी ख़ामोशी सवालिया निशान बणियल आहे। होॾां मक़ामी माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत पोटी जो लाश तालके अस्पताल मटियारी आंदो, जिथे डॉक्टरनि पारां मौत जी तस्दीक कई वई ऐं ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। ॿिए पासे फोती जे वारसनि जो चवणु आहे त भचा बिरादरी ऐं खोसा बिरादरी जे माण्हुनि असांजे घरनि मथां काह करे ॾिनी ऐं हथियारनि जा मुंहं खोले छॾिया, जंहिं सबबि असांजो हिकु ॼणो मारिजी वियो आहे।